ही आहिनि उहे सबूत जिन जी बुनियादनि ते सुल्तान अली खान पाण खे माफिया डॉन समझी कानून जी लताड़ कई आहे। असां वटि उन जे ख़िलाफ़ सॉलिड विटनेस आहे जेको सभु कुझु सबूतनि सां ॿुधाए थो। पर माइन हिकिड़ो मिनट, तव्हांजी सॼी इन्वेस्टिगेशन सिर्फ़ु इन तस्वीरुनि ते मबनी आहे। पापा हिकु पॉलिटिकल फिगर आहे ऐं उन सां गॾु हिकु कामयाब बिज़नेसमैन आहे। खेसि इन हवाले सां इलाही अवॉर्ड्स ऐं रिवॉर्ड्स मिलिया आहिनि। पापा जी पिक्चर्स खे एडिट करे उन जी साख खे ख़राबु कयो वियो आहे। असां चाचा साईं जे सभिनी कंप्यूटर्स एतिरे क़दुरु जो मोबाइल डेटा खे बि ॾिठो आहे ऐं उतां असांखे अहिड़ी का बि इंफॉर्मेशन ऐं डेटा नाहे मिली जंहिंमां इहो लॻे त हू ख़ुदा न ख़्वास्ता अहिड़े कंहिं गैर क़ानूनी कम में इन्वॉल्व आहे। बिल्कुलु अव्हांखे उहो लॻंदो छो जो अव्हां उन जा भाइटे आहियो ऐं माहिन इन जी सॻी धीउ आहे। अव्हां जी नज़र में उहो मोतबर इंसानु हूंदो। बिल्कुलु, ऐं असांखे फ़ख्रु बि आहे त पापा हिन समाज जो हिकु भलो किरदारु आहे ऐं हिन सोसाइटी पापा खे हिकु सुठे रुतबे ते विहारियो आहे। पर माहिन असां वटि संदसि ख़िलाफ़ ॿिया बि काफ़ी सबूत आहिनि जिन खे असां अव्हां जे साम्हूं ज़ाहिर नथा करे सघूं। बाक़ी उन शख़्स सां अव्हांखे मिलाए सघिजे थो। माहिन ही आहिनि मिस्टर सुल्तान, अव्हां जे पापा जा सुठा दोस्त ऐं बिज़नेस पार्टनर। हिन वटि उहे समूरा सबूत आहिनि जिन जे ज़रिए असां खेसि सोको करे सघूं था। अव्हां इहो कीअं था चई सघो त इहो जेको साम्हूं शख़्स वेठो आहे इहो पापा जो दोस्त आहे? जेकॾहिं पापा जो दोस्त हुजे हा त इहो हिन वक़्तु तव्हां सां गॾु न हुजे हा। वकार साहब सॉरी, असांखे लॻे थो त अव्हां जे डिपार्टमेंट खे ग़लति इस्तेमालु कयो पियो वञे। अव्हांखे बिल्कुलु ग़लति फहमी थी आहे त चाचा सोराब कंहिं ग़लति एक्टिविटी में इन्वॉल्वड आहे। हीउ शख़्स अव्हांखे मिसगाइड पियो करे। तूं वाकई कुर्बान अली खान जो रत आहीं। नंढे भाउ सोराब अली खान जी कयल ज़्यादतियुनि ऐं नाइंसाफ़ियुनि खे नज़रअंदाज़ करे बि खेसि पंहिंजो करण जी तमामु घणी कोशिशि कई। खेसि मोट में सवाइ ज़िलत जे ॿियो कुझु बि न मिलियो ऐं तूं बि हाणे मथों नथो सही। इहो तव्हांजो मसइलो कोन्हे, इहो असांजो ज़ाती मसइलो आहे। अव्हां सिर्फ़ु इहो साबित कयो त चाचा सोराब कंहिं गैर क़ानूनी कमनि में शामिल आहे। मुंहिंजो जेको कमु हुयो मूं कयो। मिस माइन, तूं पंहिंजे पापा खां इहो पुछ त मां केरु आहियां ऐं हिन महिल किथे आहियां ऐं मां छा आहियां, इन्हनि सां मां छो गॾु आहियां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।